ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदालूं। कराची जे जेल चुरंगी वारे इलाइक़े में वाक़े सुपर स्टोर में लगल बाहि ते ज़ाब्तो अची न सघियो आहे। बाहि सबब हिकु ॼणो सड़ी फोत थियण जा इतला आहिनि। ख़बर जे हवाले सां वाक़े आगाह कंदालूं त अरड़ा मार इमारत में लगल बाहि ते ज़ाब्तो आणण लाइ फायर ब्रिगेड अमलो मसरूफ़ आहे, जॾहिं त दुहें सबब रेस्क्यू अमले खे इमदादी कार्रवाईअ में सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी वियो आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदालूं या ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदालूं। कराची जे जेल चुरंगी वारे इलाइक़े में वाक़े सुपर स्टोर में लगल बाहि ते ज़ाब्तो अची न सघियो आहे। बाहि सबब हिकु ॼणो सड़ी फोत थियण जा इतला आहिनि। अरड़ा माड़ इमारत में लगल बाहि ते ज़ाब्तो आणण लाइ फायर ब्रिगेड अमलो मसरूफ़ आहे, जॾहिं त दुहें सबब रेस्क्यू अमले खे इमदादी कार्रवाईअ में सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची जो रिपोर्टर इसहाक सरकी असां सां लाइन ते मौजूद है। इसहाक, अपडेट कजो, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल मंजर ॾिसो, जेकी नमाज़ चौरंगी जे साम्हूं जेकी हिकिड़े सेंटर में जेको बाहि लॻी आहिनि, बाहि जे लॻण जे नतीजे में जेको टे फायर ब्रिगेड जी जेके गाॾियूं हुयूं उन वक़्तु पहुचायूं वियूं हुयूं, पर कराची जे मुख़्तलिफ़ हंधनि को जेके भी फायर ब्रिगेड जूं टीमूं हुयूं उहे तलब कयूं हुयूं, ऐं जंहिंमें फायर ब्रिगेड जे तर्जुमान जो चवणु आहे त जेकी बाहि आहे उहा 3 दर्जे जी लॻी हुई। तंहिंखां पोइ उन शॉपिंग सेंटर जे मथां जेको आहे जेके घर हुआ उन्हनि खे बि ख़ाली करायो वियो हुयो, जंहिंमें धुओं एतिरो तेज़ हुयो जो 3 माण्हू जेके आहिनि उहे धुएं जे करे बेहोश थी विया, जिन्हनि खे जन अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। हिकिड़ो जेको इनमें माण्हू आहे उहो जेको आहे साह मुंझण सबबु फोत थी वियो आहे, जंहिंजी लाश खे बि जेको आहे सर्दखाने मुंतकिल कयो वियो आहे। कूलिंग जो अमल हिन टाइम जारी आहे ऐं कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेका फायर टेंडर घुराए करे बाहि विछाइण जी कोशिश कई थी वञे, ऐं जेको आहे नीपा हाइड्रेंट ते इमरजेंसी भी लागू कई हुई। जेके भी उते टैंकर मौजूद हुआ उहे जेको आहे बाहि वारे हंध ते पहुचाया पिया वञनि। एमडी वाटर बोर्ड जो चवणु आहे त जेको आहे नीपा हाइड्रेंट ते इमरजेंसी लागू करे छॾी आहे, ऐं फायर ब्रिगेड जे तर्जुमान जो चवणु आहे त बाहि जेकी आहे हेठें फ्लोर ते लॻी हुई, जिथे पार्किंग वारो एरिया हुयो उन हंध ते इहा बाहि लॻी, जिथे हिकिड़े जेको आहे सेंटर जो सामान पियल हुयो उन सामान में इहा बाहि लॻी, जंहिंजे करे एतिरी वधी वई। ऐं सामान में मुख़्तलिफ़ शयूं हुयूं, कपिड़ा, खाइण पीअण जी शयूं, ऐं ॿियो जेको सामान हुयो मौजूदु हुयो। ग्राउंड फ्लोर जिथे अक्सर पार्किंग हूंदी आहे, पर उते जेको आहे सेंटर पारां उते सामान रखियो वियो हुयो, जंहिंजे करे इहा बाहि लॻी आहे। जॾहिं त बाहि लॻण जी जेकी वजह अञा ताईं साम्हूं न आई आहे। इन हवाले सां सिंध रेंजर्स ऐं पुलिस जा जेके जवान आहिनि उते मौजूद आहिनि। सिंध रेंजर्स पारां उन इलाइक़े खे कार्डन ऑफ करे उते कंहिंखे बि अचण जी इजाज़त नथी ॾिनी वञे, सिर्फ़ु उन्हनि खे ई अचण जी इजाज़त थी ॾिनी वञे जिन्हनि जो कमु आहे फायर टेंडर जेके आहिनि उहे जेको आहे हेवी जेके फायर टेंडर आहिनि उहे जेको आहे मथे ॾाकणनि जे ज़रिए जेके माण्हू मौजूद आहिनि उन्हनि खे कढण जी जेकी कोशिश आहे जारी आहे। धुएं जे करे जेको आहे 3 माण्हू बेहोश आहिनि, जिन्हनि खे इलाज लाइ जेको आहे जन अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे, ऐं इन धुएं जे करे इसहाक, अपडेट लाइ वॾी महिरबानी। नाज़रीन, इसहाक असांखे कराची खां अपडेट करियो हो, जिते कोलिंग जो अमल हिन वक़्तु जारी आहे। ॿुधायो वञे पियो त बाहि लॻण सबबु साह ॿुसारजण करे हिकु ॼणो फौत थियो आहे।